ٹنڈومستي बाईपास स्टॉप से घट रेट ते मुर्गी जो गोश्त हलाईंदड़ दुकानदार खिलाफ टंडोमस्ती पुलिस मुनाफे खोर मुर्गी डीलर ऐं मुर्गी जे दुकानदार सां मिली भगत करे सस्ते रेट वारी लिस्ट लाराए छॾी। वधीक 280 रुपया रेट मुक़रर करण लाइ दबाव गिरफ़्तार करे केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾियण खिलाफ इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाणनि इलाइक़े वासिंदे गुलाम शबीर मरी, गुलाम असगर भट्टी, अज़ीज़ुल्ला बिरोही, इमाम ॾिनो चांडियो, ज़हीर खान मरी, नाइब खान मरी, फकीर आसिफ अली पयार, सैद साबिर अली शाह ॿियनि जी अॻुवाणी में अलमदार चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी टंडोमस्ती पुलिस ऐं मुनाफ़े खोर दुकानदारनि ऐं डीलर खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़ अॻियां दाहींदे ॿुधायो त मसइलो पुलिस जेकी आहे मुंशी या केर बि आहे उहो हुननि खे दॿाइनि था ऐं तव्हांखे जो मंत्री जो दुकान बंदि कयो आहे। मुख्तियार खे कमिश्नर साहब खे ऐं इंतज़ामिया कमेटी खे असांजे इन स्टाफ ते सफ़ा ज़ुल्म आहे। असां नाक असां ग़रीब मिसकीन आहियूं। असां रोज़ कमाए बच्चनि जे पेट में जेको आहे पूरा आहियूं, हालांकि पूरा बि नथा थी सघूं। हर शइ महांगी, घी बेसण घी लूणु मिर्च बटालू ऐं असां ज़िंदगी में ख़ुदा जो कसम मच्छी खाइण लाइ गोश्त खाइण लाइ परेशान थी विया। काॾे वञूं? असां वटि 240 रुपया चवनि था 280 हलायो। टंडोमस्ती शहर अंदर मुनाफ़े खोर ऋण ॿारे छॾियो आहे, जॾहिं त टंडोमस्ती बाए 220 रुपया ते घटि रेट हलाईंदड़ गुलाम असगर भट्टी जे दुकान ते टंडोमस्ती पुलिस घटि रेट हलाइण ते दुकानदार खे दबाव गिरफ़्तार करण जूं धमकियूं ॾेई, जेको सरासर न टंडोमस्ती जे इलाइक़े वासियुनि ऐं अवाम सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। अॻ में ई अघु चोट चढ़ियल आहे। वेतन टंडोमस्ती पुलिस मुनाफ़े खोरनि सां ॿिट बणियल आहे, जंहिंजो आला अख़्तियारनि खे नोटिस वठी टंडोमस्ती जे दुकानदार ऐं सरकारी लिस्ट मुक़रर करे अवाम खे बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। होॾां टंडोमस्ती पुलिस सां राब्तो करण ते ॿुधायो त हीउ लॻल इल्ज़ाम बेबुनियाद आहे। असां तरफ़ां अहिड़ी का बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे, न वरी का ख़बर आहे।